नाज़रीन, नारा तालके जी तारीख़ में पहिरियों भेरो नाइट क्रिकेट टूर्नामेंट यंग स्टार जी मेज़बानी हेठ कराई वई। वधिक नारे मां पेश आहे पीराणी साहिल बमरे जी रिपोर्ट। बजेगी, स्टेज सजेगा और ताली बजेगी, अब खेल जमेगा। ला 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 ला। आलमी वबा कोरोना खौफ सबब पांजे घरन ताईं महदूद थियल माण्हुनि नेट पंहिंजी ज़िंदगी जे किरत वारनि कमनि में पंहिंजे पाण खे मसरूफ़ करे छॾियो। गुज़िरियल 8 महीननि खां मेला मलाखड़ा शादियूं ऐं काज तोड़े रांदियुनि वारो सिलसिलो बंदि हुजण करे मफ़लूज बणियल ज़िंदगी सुकून वारे रस्ते ते गामज़न थी पई आहे। सेहतमंद माहौल में हूअं बि रांदियूं ज़रूरी आहिनि। उजड़ियल रांदियुनि जा मैदान ॿीहर आबाद थींदे नज़र अचनि था। चूंडको में स्टेडियम ऐं क्रिकेट ग्राउंड त बिल्कुल न आहे। उन हूंदे बि पंहिंजे ख़र्च ते चूंडको क्रिकेट क्लब जे कप्तान सैद हनीफ शाह राशिदी ऐं यंग स्टार जे कप्तान इरफान मल्ला उहो क्रिकेट ग्राउंड ठाराए पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करे छॾी आहे। नारा तालके जी तारीख़ में पहिरीं वॾी नाइट क्रिकेट टूर्नामेंट चूंडको क्रिकेट क्लब ऐं यंग स्टार क्लब जे मेज़बानी हेठि मुनक़िद थी, जेका 3 रातियूं मुसलसिल जारी रही, जंहिंमें 8 टीमुनि हिसो वरितो। नेठ आख़िर में यंग स्टार ऐं अल हुसैनी विच में दंगल जो मुक़ाबिलो थियो। अल हुसैनी 120 जो टारगेट ॾेई आउट थी वई ऐं मुक़ाबले में यंग स्टार 7 ओवरनि में टारगेट पूरो करे नाइट क्रिकेट टूर्नामेंट पंहिंजे नाम करे छॾी। में फंक्शन मुस्लिम जो सूबाई अॻवान रिटायर कैप्टन फ़कीर ख़ादिम हुसैन आरादीन 50,000, पीराब चूंडको पीर सैद सैफुल्लाह शाह राशिदी 50,000 कामयाब रांदीगरनि खे इनाम तौर ॾिनो। जॾहिं त हिन क्रिकेट टूर्नामेंट मैच जो कप पंहिंजे नाले कंदड़ इरफान मल्ला जी कामयाबीअ ते जुमरियूं पिणु हयूं वयूं। हीअ 3 रातियूं हलंदड़ क्रिकेट टूर्नामेंट मैच में हज़ारे माण्हू मुख़्तलिफ़ बाहिनि खां बीहंदा रहिया ऐं रांदीगरनि खे पिणु दाद ॾींदा रहिया। उन मौक़े हीअ क्रिकेट टूर्नामेंट पंहिंजे नाव कंदड़ इरफान मल्ला ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कढण लाइ माना हिकिड़े क्वालिटी जा जेके रांदीगर निकिरंदा तालके लेवल ते एनसीबी नारा क्रिकेट बोर्ड ठहियल आहे, उन्ही जे हिसाब सां जेको आहे टूर्नामेंट कयो आहे। सीपीएल चूंडको उन्हनि जी ताक़त सां जेको आहे कयो वियो आहे। इन में इन्ही जे करे जेको बेनिफिट मिले थो पियो, जेको आहे जेके बि प्लेयर आहिनि उन्हनि खे अॻिते अचण जो वॾो मौक़ो मिले। नौजवान असांजा लिकियल आहिनि ॿारड़ियुनि में, उहे बि अचनि था साम्हूं। असां इनशाला इन्हनि मौक़े नौजवान अहिड़ा कढी डिस्ट्रिक्ट लेवल ते खेॾारींदासीं ऐं असांखे जेको आहे इंतज़ामिया को बि ताउन नथी करे गवर्नमेंट ऐं असां गवर्नमेंट खे इहा अपील कयूं था जेको आहे न असांजे सिटीअ में हिकिड़ो सुठो बहितरीनु ग्राउंड ॾिनो वञे। कोरोना खां पोइ हीउ असांजो ॿियो इवेंट आहे ऐं हिन में ही जेके बि नौजवान तालके नारे जा जेके बि दोस्त आहिनि ऐं जेके बि तालके नारे जा दोस्त नौजवान रांदीगर स्पोर्ट्समैन उहे पंहिंजी सेल्फ पंहिंजे हिसाब सां पंहिंजी सपोर्ट कई अथनि हिन गेम खे कराइण जे लाइ ऐं सभिनी गॾिजी महिनत कई आहे ऐं हिन रांदि खे कराइण जे हिसाब सां। ऐं असांखे सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे फंड मुहैया कया वञनि जीअं हितां जा नौजवान रांदीगर जेके बि आहिनि उहे अॻिते हली सिंध जी ऐं पाकिस्तान जी नुमाइंदगी कनि। तकलीफ़ूं आहिनि ग्राउंड जूं, उन खां पोइ इंतज़ामिया जूं तकलीफ़ूं आहिनि। त इंतज़ामिया असां को बि अगरि अहिड़ो भलो इवेंट करायूं था पंहिंजे ख़र्च ते ऐं पंहिंजे महिनत ते पंहिंजे जेब मां ख़र्च करे हेतिरा भला इवेंट करायूं था त उन में असां सां को बि ताउन न पियो कयो वञे। सट वारे माहौल में रांदियूं इंतिहाई ज़रूरी आहिनि। रांदियुनि जे हुजण सां जेको नौजवान तबिको आहे उहो न सिर्फ़ु सिहतमंद रहंदो पर अजायनि ॻाल्हियुनि खां परे रहंदो, जॾहिं त असांखे स्टेडियम ऐं क्रिकेट ग्राउंड ठाराए ॾिनो वञे। पीराणो साहिल बमरो, आवाज़ टीवी न्यूज़, नारो।